जेके पास थिया आहिनि छोकिरा यकीनन टेस्ट कुझु न मुश्किल हुई कोर्स खां ॿाहिरि अहिड़ो कुझु कोन टेस्ट कोर्स जे अंदरां ई हुई जेको पहिरें खां वठी 10 जा किताबनि हुनजे अंदरां ई हुई पर उनजो थोरी सवालनि जो जो अंदाज़ जेको हो थोरो डिफरेंट ऐं क्रिटिकल हो ऐं जेको असां वटि रटे जो हिकिड़ो कल्चर आहे ऐं उन करे घणा छोकिरा सम्झी कोन सघिया पर जिन पास कयो आहे जिन छोकिरा वाक़ई पढ़िया आहिनि सभु ग़रीब जा ॿार हिकिड़ो बि कंहिं अमीर जो ॿारु जेको आहे टेस्ट में पास कोन थियो आहे इहे उहे थिया आहिनि ॿार जेके जिन किताबनि खे पढ़ियो जिन सीरियस वरितो जिन खे आसिरो मिलंदो किथां जिन खे पक हुई न असांखे को बि सहारो कोन्हे उहे पढ़िया आहिनि ऐं 88 90 मार्कुनि ताईं 80+ मार्कुनि खणी उहे आया आहिनि छोकिरा उन किताब ॾियां थो असांखे इन्हनि ई अहिड़नि कॉम्पिटेंट ऐं हल जेको आहे उहे उस्तादनि जी ज़रूरत आहे हाणे इन हवाले सां मुख़्तलिफ़ राया आहिनि घणनि जो तो ओपिनियन इहो आहे त बिल्कुलु असांखे का बि रिआयत न ॾियणु खपे ऐं जेके पास थी आया आहिनि उन्हनि खे हिकिड़ो एज़ाज़ सां उनखे ऑर्डर ॾिजनि ऐं त उहे वञी सिस्टम में पढ़ाइनि बाक़ी 3 महीननि जो टाइम ॾिजे या 5 महीननि जो टाइम ॾिजे तयारी करण खां पोइ वरी को राउंड असीं टेस्ट जो ॿिए पासे ओपिनियन इहो आहे त कुझु न कुझु रिलैक्सेशन ॾेई सिस्टम खे साम्हूं सम्झंदे उस्तादनि जी ज़रूरत पए स्कूल हलाइणा बि आहिनि त कुझु रिआयत ॾेई कजे हाणे इहो फ़ैसिलो असां कंदासीं हकमी नतीजो जॾहिं सरकारी तौर ते असांखे मौसूल थींदो हेसि ताईं त हुननि अनाउंस कयो आहे पर ज़रूरु हिकिड़ो थींदो आहे त लिख पढ़ थींदी आहे माना डिपार्टमेंट जे हिकिड़े इदारे खे टेस्टिंग सर्विस तौरु इन्वॉल्व कयो आहे उन असां मोकिलियो आहे उहो असांखे ऑफिशियली हाणे मोकिलींदो की हीअ असांजी लास्ट फाइनल जेका आहे उहा रिज़ल्ट आहे उन खां पोइ असां विदिन डिपार्टमेंट असां फ़ैसिलो कंदासीं पोइ न पोइ कुझु रिकमेंडेशन्स ठाहींदासीं जेके ईंदियूं कैबिनेट में उहो कैबिनेट उनजे बारे में फ़ैसिलो कंदी छो त जेका रिक्रूटमेंट पॉलिसी आहे उहा कैबिनेट जी ई अप्रूव कयलु आहे कुझु बि नथो चई सघां मिसाल जे तौर ते ॿई पासा ॾुखिया आहिनि न हाणे चवंदा जे सब्जेक्ट 45 वारो शर्त ख़तमु कयूं त असां वटि सब्जेक्ट स्पेशलिस्ट किथां ईंदा मिसाल जे तौर ते जेको हिकिड़ो 20 मार्कुनि में जा मैथ मंझि 5 मार्कूं कोन थो खणी सघे त उहो स्कूल में छा पढ़ाईंदा त हाणे इहो हिकिड़ो ॾुखियो पेचीदा आहे मरलो उनखे असां ॾिसंदासीं या हिनखे घटि कयूं पासिंग मार्क्स खे माण्हुनि मुताबिक़ असां वटि सोसाइटी में बेरोज़गारी आहे तइलीम खातो रोज़गार मुहैया करण लाइ जो ज़रियो न हुजणु खपे तइलीम खातो ॿारनि खे पढ़ाइण जो ज़रियो हुजणु ऐं हीअ न आहे कंहिं घर जी चुल्ह ॿारणी आहे इन करे मूंखे टीचर खणी छॾियो हीअ ज़िंदगी जो सुवालु आहे हिकिड़ी क़ौम जा बुनियाद असीं पोखला रखंदासीं उहो इन करे हिकिड़े माण्हू खे रोज़गार ॾियणो आहे त इहो असांजे नौजवान खे ज़हन मां शइ कढणी पवंदी त हीअ असांखे हिकिड़ा क़ाबिल मयारी उस्ताद खपनि जेके हिकिड़े नए जेको आहे सिमत जी ऐं सफ़र जी शुरूआति कनि ऐं जंहिंजा नतीजा असां 15 सालनि खां पोइ जेके आहिनि 20 सालनि खां पोइ असांखे हासिलु थी